अस्सलाम वालेकुम नाज़रीन, SS न्यूज़ सां गॾु आहियां आयशा सजाद। सभ खां पहिरीं अव्हांखे अहम ख़बरुनि खां आगाह कंदा हलूं। लाड़काणे समेत मुख़्तलिफ़ शहरनि में बरसाति तबाही मचाए छॾी आहे। केतिरा ई माण्हू फ़ौत थी विया आहिनि ऐं सभई घर ड्रही पट पइजी विया आहिनि। SS न्यूज़ जे नुमाइंदनि मूजिबि लाड़काणे में तेज़ बरसातुनि सबबि 3 ॾींहनि दौरान 22 ॼणा फ़ौत थी विया। 200 खां वधीक कचा घर ड्रही पट पइजी विया। बरसातुनि खां पोइ पैदा थियल ॿोॾि वारी सूरतहाल सबबि ख़ैरपुर में 200 खां वधीक ॻोठनि जो ज़मीनी राब्तो कटिजी वियो। मटियारी में बि 200 खां वधीक कचा घर ड्रही पिया, जॾहिं त कंबर शिदातकोट में 22 ॼणा फ़ौत थी विया। टंडो अलिहार में 2000 खां वधीक मिटीअ जा घर ड्रही पट ऐं 8 ॼणा अजल जो शिकार थी विया। बरसातुनि सबबि सखर डिवीज़न में 51 ऐं ख़ैरपुर ज़िले में 41 ॼणा फ़ौत थी विया, जॾहिं त सवे घर ड्रही पट थी विया। जरवार में भरपासे जे ॻोठनि में बरसाति तबाहियूं मचाए छॾियूं। ॻोठ हाजी मोहम्मद गबोल में बरसाति सबबि केतिरा ई घर ड्रही पट थी विया, जंहिंमें नूर अहमद गबोल, शहज़ादो अब्दुल जब्बार अलहडिनो, शहज़ोर ख़ालिद ऐं ज़ुल्फ़कार गबोल जा घर शामिल आहिनि। घर धणी खुलियल आसमान हेठि वेठल आहिनि। सरहाड़ी भरिसां चौदगी गुलाम कीरियो में भागे गुलाम शबीर कीरियो जो तेज़ बरसाति पवण सबबि पको माल जो वथाण धमाके सां किरी पियो। नाज़रीन, वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो SS न्यूज़ वेब चैनल। असांजे चैनल खे लाइक ऐं सब्सक्राइब करणु न विसारींदा।